दादू खान रिपोर्ट करे रहियो आहे सखी सरदार चारण। पाकिस्तान पीपल्स पार्टी सिंध जे सूबाई सदर निसार अहमद खोड़ो ऐं MNA दादू सरदार रफ़ीक अहमद जमाली सपाक सिंध जो सदर मंसूर शाहानी हाउस ते पहुची विया। संदसि अॻवाननि कारकुननि शानदार इस्तक़बाल कयो वियो। सपाक सिंध जे सदर अॻवाननि खे गुलनि जा हार ऐं अजरकनि जा तोहफ़ा ॾिना। उन मौक़े ते PP अॻवान सिंध जे सदर निसार अहमद खोड़ो मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त पाकिस्तान जी पंहिंजी हैसियत आहे। पाकिस्तान एटमी ताक़त आहे। चाइना ऐं पाकिस्तान पुराणा तालुकात आहिनि। पाकिस्तान जंग खां परे आहे। हुन चयो त असांजा तालुक ईरान सां आहिनि पर जंग बंदि कराइण में पंहिंजो मस्बत किरदारु अदा करे रहियो आहे। हुन चयो त अगरि पाकिस्तान जंग बंदि कराइण में पंहिंजो किरदारु निभाए रहियो हो त उहा तमामु सुठी ॻाल्हि आहे। हुन वधीक चयो त कणिक जी सब्सिडी उन्हनि आबादगारनि खे ॾिनी वेंदी जेके पाण खे रजिस्टर्ड कराईंदा जिन वटि ज़मीन 25 एकड़ खां घटि आहे। असांखे ख़बर आहे त उन्हनि कणिक जो फसल पोखियो आहे। सिंध हुकूमत कणिक आबादगारनि खां 10 लख टन कणिक ख़रीद करे थी। बाक़ी कणिक मार्केटुनि में विकिरो करणु आबादगारनि जी मजबूरी आहे। हुन वधीक चयो त हीउ प्रोग्राम ईअं ई आहे जीअं बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम में रजिस्टर्ड औरतुनि खे फ़ाइदो मिली रहियो आहे। ईअं ई सिंध जे आबादगारनि खे कणिक सब्सिडी रजिस्ट्रेशन कराइण सां सरकारी अघु मिलंदो। सिंध में लॻभॻि 48 लख टन कणिक जी पैदावार थिए थी। हुन चयो त हर दफ़े आबादगार बारदानो न मिलण जूं दाहूं कंदा आहिनि। उन करे असां ही अहिड़ो सिस्टम जोड़ियो आहे जीअं बारदानो आबादगार पाण वठी कणिक सिटीज़न सेंटरनि ते पहुचाए ऐं इहो आबादगार कणिक ॾींदो जेको रजिस्टर्ड हूंदो। असांखे तॾहिं ई ख़बर पइजी सघे थी त वाक़ई असांजे आबादगारनि जे भाण जी मद में मदद कई आहे। उन्हनि खां गवर्नमेंट कणिक ख़रीद कई आहे।